मिलकर कर्म करें अब हम, उठो दीवानों मिलकर कर्म करें अब हम। कादरी तहरीक पे अब जान देंगे हम, अब जान देंगे हम। कादरी हम है कादरी, हम है कादरी। मुर्शिद सकी सरकार अली शाह सुन्नियों की शान है, दीवाने हैं हम उनके जो नबियों का सरदार है। सर पे वो साया उनका जो मुर्शिद रस्तो है ना गवर्नमेंट ये घटी थे तो मुर्शिद कर लाडा भेज दस्तक हेडी और ते निकरो अपना बेड़ा पार है। सर पे वो गुस्ताखे नबी के सर पर तलवार आ रही है। गुस्ताखे कायदे अहले सुन्नत अमीर अहले सुन्नत मुर्शिद तकी मोहम्मद सरदार अली शाह जिलानी कायदे अहले सुन्नत मुर्शिद करीम अब्बास जलालिया भेज दस्तगीर जो नारो भेज दस्तगीर। दीवानों मिलकर कर्म करें अब हम, उठो दीवानों मिलकर कर्म करें अब हम। कादरी तहरीक पे अब जान देंगे हम, अब जान देंगे हम। कादरी हम है कादरी, हम है कादरी। तहरीक पे हम है कादरी। मौजा परवानो सभिनी सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हे कादरियो तवां असांजी खुश नसीबी आ जो तवां असां के पीरन जे पीर दस्तगीर जो दर नसीब आ। हेदे भी ख्याल कजो पंहिंजो भी ख्याल कजो। सुभान अल्लाह गीतन जो ख्याल कर छो तो को कंहिंजो आशिक को कंहिंजो आशिक न। सुभान अल्लाह असां कादरी दस्तगीर जा आशिक दस्तगीर छो तो तो असां के मुर्शिद सुने जन्नतुल बकीअ वारे सबक दिनो त ही दर अहिड़ो वा जो क़यामत ताईं पंहिंजे मुरीद जी त ज़मानत खई आ, पर मुरीद जे ज़ामिन पीरन जो पीर दस्तगीर आ। जे दस्तगीर फरमायो मां मुरीद जो त ज़ामिन आहियां, पर मां पंहिंजे मुरीद जो भी ज़ामिन अब्दुल कादिर जिलानी आहियां। हथ मथे खड़ी करे जो भेज वाह मुर्शिद सुने दस्तगीर फरमायो त मुरीद जो त ज़ामिन आहियां, पर उन जे 7 पीढ़ियुनि जो भी ज़ामिन मां अब्दुल कादिर आ। दर दस्तगीर जो मिलियो थी त हीअ पीरन जे पीर दस्तगीर जी यारी, हीअ दुनिया ज़मीन आसमान हीअ कायनात ठही काने। हे उहो पीरन जो पीर आ जो हिन कायनात खां अॻे पीरन जो पीर आ। ऐं हीअ यारी कायनात जे ठहण सां निस्बत ई सरदार अली शाह अर्ज़ करे त यारीअ जी आ। सरदार अली शाह चवंदो आ त यारी शरीफ़ जेका है उहा है इस्तक़बालिया 12 जो। बेशक सही जी बेशक इस्तक़बालिया जे तव्हां असां न बहराड़ीअ वारा रमज़ान ईंदो वा त चंड बीहण खां अॻु में रोज़ो रखंदा आहियूं। सुभान अल्लाह रखंदा आहियूं न, पोइ छा चवंदा आहियूं त सलामीअ जो रोज़ो आहे। सलामी जो सुभान ईअं नी सुभान अल्लाह। पोइ यारी जेका है उहा है इस्तक़बालिया 12 जो। इस्तक़बालिया
ऐं मतां को तोखे चवे त यारहीं बाद में आ। सरदार अली शाह अर्ज करे मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर कायनात खां अॻे जो हीअ कायनात ठही तैयार थी 7 ज़मीनूं 7 आसमान जन्नत दोज़ख तैयार थी घणनि ॾींहंनि में 8 ॾींहंनि में घणनि ॾींहंनि में ऐं 2 ॾींहं सजावट सिज चंड तारा जन्नत में वरी जेके पौधा लॻाया विया सजावट घणा ॾींहं 2 ऐं 8 जी रात 11 जी हाय हाय हाणे हेॾे तवजह मतां को तोखे चवे त यार दस्तगीर बाद जो 11 अॻे कीअं सरदार अली शाह अर्ज़ करे त ॿिया पीर त बाद में आया पर असांजो पीरनि जो पीर कायनात ठही ई कान्हे अॻे पीरनि जो पीर दस्तगीर आहे मतां को तोखां दलील घुरे छा दलील जी छो त अॼुकल्ह हलन दलील ते था जी सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रिसाला रूही में लिखे तो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जे नूर सां गॾु 70 रूह पैदा कया उन 7 रूहनि में तो असांजे मुर्शिद सुणे अब्दुल कादिर जीलानी जो रूह मुबारक सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह रिसाला रूही किताब जो नालो याद कर रिसाला रूही में सुने अब्दुल कादिर जीलानी फरमायो अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो मतां को तव्हां खे चवे त यार सरदार अली शाह चई वियो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो अशरफ अली थानवी पंहिंजे किताब नशर तीब में लिखे थो त जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी अर्ज़ कयो महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो त ए जाबिर हर शइ खां पहिरियां पहिरियां अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो लिखण वारो अशरफ अली थानवी ओ मुंहिंजे परवानो किताब नशर तीब पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त अशरफ अली थानवी लिखे त महबूब मुस्तफ़ा जो नूर रब पंहिंजे नूर मां पैदा फरमायो पोइ उन नूर मां 4 हिस्सा कया सरदार अली शाह अर्ज़ करे तो असांखे ख़बर पई त अशरफ अली थानवी भी लिखे तो त सभ खां पहिरियां पहिरियां तो असांजे नबीअ जो नूर वो महबूब सुबानी फरमायो अल्लाह तबारक व तआला जने पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो नूर पाक पैदा फरमायो उन नूर सां गॾु मूं अब्दुल कादिर जीलानी जो रूह मुबारक पैदा फरमायो भाई हथ मथे खणी करे जाओ बे जिथे पंहिंजे नबीअ जे नूर खे रखियो अल्लाह तबारक व तआला उन नूर जी नौकरीअ में मूं अब्दुल कादिर जीलानी के रखियो हेरे तवज्जो है मुझे महबूजा परवानो जे हजरत महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हजरत आदम अलैहिस्सलाम जे पेशानी में त महबूब सुबानी गुलामी में उते गदा अम्मा बीबी हवा जे बतन में त उते महबूब सुबानी गड हजरत शीस अलैहिस्सलाम जे टेम में त हजरत शीस अलैहिस्सलाम सां गड जे मुझा महबूजा परवानो उते महबूब मुस्तफ़ा सां गड पो सरदार अली शाह अर्ज करे त आलम अरवाह आलम अरवा में 3 सिफ़ूं लगूं पहिरीं सिफ़ में अंबिया रसूल ॿी सिफ़ में औलिया अल्लाह टी सिफ़ में आम मुंहिंजे महबूजा परवानो महबूबियत जे करे गौसे आज़म जो मकाम रब पाक जी दरबार में बुलंद मुंहिंजे महबूजा परवानो वलियन कुतुब गौसन जी सिफ़ में महबूब सुबानी छो तो वलियन में मर्तबो वा नबियन में वरी खातमुल नबी जो मर्तबो वा महबूब सुबानी महबूबियत जे करे रूह करार न थो वठे पहिरीं बी सिफ़ के छॾे करे पहिरीं सिफ़ में हलिया आया फरिश्तन अर्ज़ कयो कुर्बान वञा तव्हांजो मर्तबो वलियन में बुलंद आहे सिफ़ नबियन जी आ पाण वरी पोई सिफ़ में आया वरी उते रूह करार नथो वठे वरी नबियन जी सिफ़ में आया अल्लाह तबारक व तआला फरमाता मुंहिंजा महबूब जी मुंहिंजा रब हाणे पंहिंजे बच्चे अब्दुल कादिर खे तूं झल महबूबन करीमन कायनात जे सरदार फरमायो ए मुंहिंजा बच्चा मुहियद्दीन अब्दुल कादिर जी कुर्बान वञा मां नबी खातमुल नबी तो सा वायदो तो कयां छो त रब पाक तुंहिंजो वलियन में मकाम बुलंद कयो आहे कुतुब गौस में मकाम बुलंद कयो आहे मां नबी तो सा वायदो तो कयां तूं हाणे
पोई सिफ़ में वञी औलिया अल्लाह जी सिफ़ में वञी बीहो ऐं मां महबूब तो सां वाइदो थो कयां क़यामत जे ॾहाड़े तूं मूंसां गॾु हाय हाय मां पंहिंजे उम्मतन खे सॾु कंदुमि तूं पंहिंजे मुरीदन कादरन खे सॾु कजां भई हथ मथे खड़ी करे जाओ भेज सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो रहे मुझे महुए जा परवाना पीरन जे पीर दस्तगीर फरमायो जे मुंहिंजो सदा हाय हाय मुझे दामन में अच मुझो मुरीद थी त मां हिन दुनिया में भी तुझो जामिन कब्र में भी जामिन आखिरत में भी जामिन हाय हाय ऐं मां अब्दुल कादिर जीलानी तो मुरीद सां वाइदो थो कयां पर सरदार अली शाह ईअं खणी चवे त मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो ओ मुरीद तुंहिंजी त ज़मानत आहे तुंहिंजो त ज़ामिन आहियां पर तुंहिंजे मुरीद जो त ज़ामिन आहे पर तुंहिंजे मुरीद जे कहोल जो बि ज़ामिन हाय आहे हाय भेज दस्तगीर सरदार अली शाह अर्ज करे मुझे महुए जा परवानो पीर त तोखे तो असांखे दुनिया में घणा मिलंदा हर को दावा कंदो पर ही उहो पीर आहे जेको पीरन जो पीर पीरन खे वलियन खे पीरन जे पीर दस्तगीर जो तारफ़ मुंहिंजो रब पियो कराए हाय हाय मदीने वारे महबूब करीम का रब पाक मेरा जवारी रात महबूब सुभानी जो तारफ़ मुझे रब पाक पंहिंजे महबूब खे करायो ऐं मुझे महुए जा परवानो उवैस करनीअ खे तफरील खातिर वारो अब्दुल कादिर अरबली रहमतुल्लाह अलैह सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब नूरुल हुदा में लिखे थो त उवैस करनीअ खे तारफ़ कराइण वारो मुंहिंजो रब जुनैद बगदादीअ खे तारफ़ कराइण वारो मुंहिंजो रब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब सुभानी जो तारफ़ पंहिंजे दोस्तन वलियन खे पियो कराए त जेको इन जे आॾो गर्दन झुकाईंदो मां रब पाक उन खे दोस्त रख हाय हाय भेज दस्तगीर जंहिंजो रब तारुफ कराए अॼुकल्ह जो मुल्ला मौलवी उथी करे उन जे लाइ चवे त हीअ करामत जी जेको आहे त तस्दीक ॾे दलील ॾे जे चऊं त बुढ़ड़ीअ जो बेड़ो पीरन जे पीर दस्तगीर 12 सालनि खां बुॾल बेड़ो तारियो चवे थो दलील ॾे हाणे मुंहिंजे महुए जा परवानो दलील थे घुरो दलील तो घुरे सरदार अली शाह तोखे ॿुधाए त जेका बि मुंहिंजे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर जी करामत आहे उहा करामत ई दलील आहे करामत ई हेॾे तवज्जो पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने दस्तगीर जी करामत के मुल्ला मौलवी को न लिखी अल्लाह जे वलियन लिखी अल्लाह जे हाणे ॻाल्हि ॿुध तो असां ॿुधंदा आहियूं बुॾल बेड़ो 12 सालनि खां बाद में तरियो हे मुल्लो चवे थो त इन जे ॿुधा दलील ॾे सरदार अली शाह अर्ज़ करे अहमद यार खान नईमी पंहिंजे तफ़सीर नईमिया में सूरह माइदा जे 110 आयत नंबर मुझे महुए जा परवानो यारी शरीफ जो शान नुज़ूल बयान कंदे लिखे थो रब पाक नबियन जे मौजज़े सां जंहिंजी हयाती पूरी थी वेंदी आहे रब पाक उन खे हयाती नई हयाती मौजज़े जे करे नबी जे मौजज़े जे करे अता कंदो आहे ऐं वलीअ जी करामत जे करे अल्लाह तबारक व तआला जंहिंजी हयाती पूरी थी वेंदी आहे करामत जे करे अल्लाह तबारक व तआला नई हयाती ॾेई छॾींदो आहे तवज्जो रहे मुंहिंजे महुए जा परवाना अहमद यार खान नई में लिखे थो त बुढ़ीअ जो बेड़ो पीरन जे पीर दस्तगीर जी दुआ सां तरी आयो अहमद यार खान नईमी पंहिंजे तफ़सीर नईमिया में लिखे थो त अल्लाह तबारक व तआला उनखे ज़िंदा कयो अची उहा बेड़ी जंहिं समेत मुंहिंजे महुए जा परवानो पार अची लॻी उहो पिण जो नालो पीर कबीरुद्दीन शाह जेको दस्तगीर जो अची मुरीद थियो भेज दस्तगीर ऐं दस्तगीर सुने जो अज़ीज़ आहे मुंहिंजे महुए जा परवानो पीरन जे पीर दस्तगीर जी ग़ुलामी में अची दाख़िल थियो दस्तगीर सुन खे अर्ज़ कई त हाणे सुना दस्तगीर जे हयाती बि तो ॾिनी आहे त हाणे तुंहिंजे दर जूं मटियूं भरींदुमि सुने दस्तगीर जे दर जूं मटियूं भरण लॻो हिकु ॼाणे अहमद यार खान नईमी लिखे थो अहमद यार खान नईमी पंहिंजे तफ़सीर नईमिया में लिखे थो त उन पीर कबीरुद्दीन शाह दस्तगीर खे वज़ू पियो कराए वज़ू कराईंदे कराईंदे
पीरन जे पीर दस्तगीर जे पेरन ते पानी हारियई उन पेरन जो पानी ढुक भरे हिकिड़ो खणी बुक भरे करे ढुक भरियई हिकिड़ो ढुक भरियई ॿियो भरियई टियों भरियई चौथों भरियई पंजों भरियई अल्लाह तबारक व तआला उन पानीअ जे ढुक जे एवज़ उनखे 100 साल हयाती आए है सुबह भेद ढुक जे एवज़ घणा साल ॿिए ढुक जे एवज़ 200 साल टे ढुक जे एवज़ चौथे ढुक जे एवज़ पंजे ढुक जे एवज़ 500 साल पीर कबीरुद्दीन शाह चवे थो उहो पीर कबीरुद्दीन शाह अहमद यार खान नईमी लिखे थो त 500 साल 5 सदियूं ज़िंदह रहियो आहे भेद पोइ अॼु बि यूट्यूब ते हाणे हिन वक़्तु नाले मशहूर सां पीर कबीरुद्दीन शाह शाहे दूला आए है शाहे दूल्हा छो त गुजरात बहन हिकु इंडिया में आहे ॿी पाकिस्तान में आहे शाहे दूला गुजरात पाकिस्तान लिखंदे त उन जी तारीख़ अची वेंदी जे शाहे दूला नज़र तोखे न अचे त पोइ चओ पंहिंजी आए क़िस्मत है खे भेद भैया तमते कड़ी करे जाओ छो त अल्लाह तबारक व तआला जा वलीअ गर्दनूं झुकाइनि पिया अॼुकल्ह जो मुल्ला मौलवी न झुकाए त पोइ चवे पंहिंजी क़िस्मत खे पर सरदार अली शाह अर्ज़ करे यार ही उहो पीर आहे जे काइनात ठहण खां वठी करे यारीअ जो सिलसिलो शुरू थियो जे दस्तगीर सुण जी यारी ओ मुंहिंजे मऊज जा परवानो पीरन जे पीर दस्तगीर जी यारी दुनिया में हीअ ठही तयार थी ॾींहुं ॾहींअ जो राति यारी है जी ऐं मुंहिंजे तवजा मुंहिंजे मऊज जा परवानो अल्लाह तबारक व तआला जेके इनाम ॾिना तक़रीबन इनाम ॾहींअ जो ॾींहुं राति ऐं काफ़रनि खे सज़ा ॾिनी ॾींहुं ॾहींअ जो राति यारी है ऐं पीरन जे पीर दस्तगीर जी आमद थी तो असां बि यारी कंदा हूं अल्लाह तबारक व तआला उन राति जंहिं बि औरत खे ॿार ॼाओ तारीख़दान लिखनि था त सभिनी खे पुट ई पुट ऐं उन पुटनि जो तादाद 1100 आए है भेद घणा सौ 1100 पोइ 1100 छा आहे जी ॻाल्हायो यारी पोइ रब यारी पोइ मुंहिंजे महुए जा परवानो तारीख़दान लिखनि था ऐं मुंहिंजे महुए जा परवानो अल्लाह जा कामिल वलीअ लिखनि था त उन सभिनी ॿारनि खे अल्लाह तबारक व तआला मादर ज़ादो वली करे मोकिलियो सरदार अली शाह करे तव्हां सां पंहिंजी यारी में शामिल आहियो आए है भेद ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ॾींहुं छाजो जी राति हाणे मतां को तोखे चवे त साईं राति सरदार अली शाह चयो राति थींदी ई कोन पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे ॾींहुं ॾहींअ जो मेल पंध ते सिज जेके जन्नत में वञण वारा हूंदा अञा जन्नत में पेर रखंदा बाख फुटंदी आए है बाख पोइ इहो छा आहे बाख कॾहिं फुटंदी आहे राति मां ॾींहुं थींदो आहे न जी त पोइ यारहीं खाइण वारा 12 खाइण वारा आए है बाक़ी हाणे जेको चवे न त यारहीं सही न आहे मीलाद सही न आहे हराम आहे छा चवे यारहीं बि मीलाद बि पोइ हाणे ॻाल्हि ॿुध उन खां सवाल कर त इन अक़ीदे जे मुताबिक़ छा इन त यारहीं छो हराम आहे 12 छो हराम आहे चवे थो त गैरुल्लाह जो नालो पियो इन जे करे मीलाद बि हराम यारहीं बि पोइ हाणे पुछा करे ॾे ख़बर जॾहिं तुंहिंजो निकाह थींदो आहे त छा चवंदे फिलाणो पुट फिलाणे जो शरीयत मुहम्मद जे मुताबिक़ हक़ मोहर हेतिरो मुड़ुस करे क़बूल कई माई खे चइजां हा न कजां पोइ मुल्ले जो अलाए कीअं निकाह थींदो आहे इहो सरदार अली शाह जे अकुल में ॻाल्हि अचे ई कान थी पर जे ज़ाल गॾु हुजेसि न महिरबानी करे ईअं न पुछा कजांसि माई कंहिंजी हाणे जे चवे थो मुंहिंजी गैरुल्लाह जो नालो आयो त छा थी ॻाल्हायो जी ऐं जे पुट गॾु हुजेसि त महिरबानी करे न पुछा कजांसि पुट कंहिंजो जे चयईं मुंहिंजो जी शायदि न सम्झाए सघियो हाणे फ़ैसिलो तव्हां कयो जे गैरुल्लाह जे नाले सां शइ हराम मीलाद हराम आहे यारहीं हराम आहे जे इहो अक़ीदो रखबो त पोइ ज़ाल बि हराम पुट बि हराम पोइ अबू अमा बि हराम
मस्जिदूं भी हराम, कपड़ा पाइण भी हराम, मिल्कियतूं भी हराम, कारोबार भी हराम। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे, ए मुंहिंजे महूअ जा परवानो, नाले रखण सां हराम न थींदो आहे, छो त हे मुल्लो पंहिंजो नालो रखे त हिलाल, नबीअ जो नालो रखो त हराम। अदा उज़ही जे जानवर ते घणा नाला, वॾे जानवर ते घणा नाला हूंदा आहिनि? 7 नाला। घणा जी? हाणे हे मुल्ला पंहिंजो नालो रखंदा, चेस अलाह जो नालो रख, 6 नाला पंहिंजा, 7 अलाह जो, कुर्बानी न थींदी कुर्बानी न साईं। अल्लाह तो चवे त 7 नाला गैरुल्लाह जा, 7 नाला, 7 नाला गैरुल्लाह जा, पोइ इहा कुर्बानी तॾहिं क़बूल आहे। पोइ हे मुल्लो पंहिंजो नालो रखे त हिलाल, नबीअ जो नालो रखो त वाह मुर्शिद सुभान अल्लाह। अदा हिन जे नाले में पावर है, नबी जे नाले में जो हराम थी वई। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। इहो कहिड़ो ईमान आहे, इहो कहिड़ो अक़ीदो आहे? सरदार अली शाह अर्ज़ करे त नाले रखण सां हराम न थी वञे, नाले रखण सां जे इहो अक़ीदो रखबो त हराम आहे, त पोइ क़ुरान पाक सारो गैरुल्लाह जे नाले सां आहे, क़ुरान सारो गैरुल्लाह जे नाले सां आहे। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त इन में साबित थियो त गैरुल्लाह जे नाले सां सारो क़ुरान, पर क़ुरान पाक आहे, क़ुरान 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 पाक आहे। पोइ मीलाद बि, यारी बि, हा असां मुस्लमाननि वटि उहो जानवर हराम आहे जेको गैरुल्लाह जे नाले ते कुठो वञे। छा गैरुल्लाह जे नाले ते? तव्हां असां मुस्लमान जॾहिं जानवर कोहंदा छा चवंदा आहियूं? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। पोइ जॾहिं कोहण महिल चवंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, त पोइ हिलाल आहे। जे नाले नालो जेको कुठी जेका आहे गैरुल्लाह जे नाले सां, उहा मुस्लमाननि वटि हराम आहे। पोइ हिन जो अक़ीदो अलाए छा आहे? पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त ये इन जो अक़ीदो आहे त पोइ त पंहिंजा बच्चा बि ॿोड़े छॾियईं। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे यारी शरीफ़ जी दामन नसीब फरमाए, ऐं पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने दस्तगीर जी ग़ुलामी नसीब फरमाए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जेको तव्हां असांखे मुर्शिद सुने जन्नतुल बक़ीअ वारे यारी शरीफ़ जो पैगाम पहुचाइण जे लाइ हुकुम कयो, त इंशा अल्लाह ताला जेको आहे त तव्हां असां क़ादरी जेके हिन मुर्शिद जो पैगाम घर घर में पहुचाइण जेको आहे त पहुचायूं। इंशा अल्लाह ताला मुर्शिद जे निगाहे करम में आहियूं। दस्तगीर जो मक़ाम त बुलंद आहे, पर दस्तगीर जी निस्बत आहे मुंहिंजे मुर्शिद सुने जन्नतुल बक़ीअ वारे जी, उहो बि तव्हां असांखे ॾिसे थो, दस्तगीर उहो बि तव्हां असांखे ॾिसे थो। ख़ुदा गवाह है, वफ़ात खां बाद में मदीने पाक में हिकिड़े शख्स सनाला शेख खे चयो त मुर्शिदन करीमन जी मज़ार इहा न आहे, त उन चयो त मूं पंहिंजे हथनि सां जीअं पाकिस्तान में ठाहींदा आहियूं मज़ार, ईअं ठाही आहे, इहा ई मज़ार आहे। मां हितां जॾहिं टीजे खां बाद में मदीने वियुमि, मूंखे ॿुधायो वियो राति जो मुर्शिदन करीमन मूंखे हुकुम कयो त सनाला वटि कैसेट पई अथई, इहा घुरा टीवी तो वटि आहे, वीसीआर जेका आहे उहा सनाला वटि आहे, उनखे घुरा हरू भरू इहो ज़िद करे थो, इनखे ॾेखार त पोइ मञींदो, ईअं न मञींदो। ख़ुदा गवाह है, 11 जी तारीख़ अॼु बि मुंहिंजे मुर्शिद जन्नतुल बक़ीअ वारे खां मिली। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे, क़ादरीयो तव्हां असां निंढ कान आहियूं। हा, अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी ते करम अता फरमाए, ऐं हिन इदारे सां जेको बि तावान करे थो अल्लाह से उन्हनि जे घरनि बचड़नि खे आबाद फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अल्लाहु सल्ली अला सय्यिदना मौलाना। कंहिंजी बि ज़बान ख़ामोश न हुजे, गॾिजी करे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। या अल्लाह महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाज़िर यारी शरीफ जो सवाब जो कुरान पाक हदीस पाक पढ़े वने जो सवाब वो करीम कायनात। आमीन। महबूब करीम कायनात जे सरदार दरबार में समझ रहम पाक वाले दरबार यादी में शहजादन दरबार में 1,24,000 कम नबी इमाम हसन सुन शुहदा करबला शुहदा समीर रमज़ान सही शुहदा नसर पर आमीन। साहबा इकराम चेन यारन के सबनी वली बुजुर्गन के सबनी मुस्लिम भारन के हाजिर जमात जन करीबन के ए जे प्लाट दिनो हाजी मोहम्मद शरीफ जे अजीजन करीबन जे रूह नजराने पेश किया हाजी मोहम्मद साले साईं जो मुर्शिद सैयद फौत थी मोहम्मद आशिक शाह दरबार में साईं मोहम्मद शरीफ जो हाजी मोहम्मद सालिया के जन्नत फिरदौस में अल्लाह मकाम अता फरमा, उन जे बचन ते रहमतु सरदार सिकंदर सही हाज़िरी भरी उन जे ला भी दुआ रहमतु अता फरमा। अमर साईं दरबार में अमीरुल मुजाहिदीन दरबार में खास पीर मोहम्मद अयूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद ने दस के दरबार वाले में मोहम्मद जलाल रापोट ते जलाल रापोट सही आमीन रहमतु थे
सभिनी ते रहमतूं वेंदा आमीन। बरकतूं अता फरमा सरदार जेके नजम भी सातो तव्हां साईं सरदार उन्हनि ते बि नजम रहमतूं। सातो रहमतूं उन्हनि बि रहमतूं हाज़िरी भरी। सभिनी आमीन। ते करम अता फरमा सभिनी जी भारत रहमतूं अथवा अफ्ताब राणे खान कादिर जी जी रहमतूं असां सभु सभिनी ते रहमतूं वेंदा जिन भी यारी बरकतूं में तामन जिन कयो बि यारी शरीर में तावान कयो आहे जिन बि हिन इदारे जी ड्यूटी ॾियनि था उन्हनि जे घरनि बचड़नि जंहिं खे बि आबाद फरमा डेकोरेशन ॾिनी उन्हनि जे करीमनि जो सदको जंहिं डेकोरेशन ॾिनी आहे जंहिं बि तो साउंड वारनि ते रहमतूं इंतज़ामिया ते रहमतूं असां सभिनी ते ख़ासि करम जुल्फकार बुगे साईं जे लाइ साईं ज़ुल्फ़कार साईं ते रहमतूं रहमतूं आमीन। अब सभिनी ते आमीन। करम जी करम हिन सल्लल्लाहु आले तआला पुट अला सजन खैर आले पुट ख़ल्क़िही जे लाइ सभिनी व जे नूर लाइ। अर्शिही मुहम्मद व बारिक व सल्लिम ला आमीन। इलाहा